जेकॾहिं घणी देर ताईं पेर लड़काए वेहिजे त असां जूं ॼंघूं बेजान महसूस कंदियूं आहिनि या कॾहिं असां हिक ई पोज़ीशन या स्टाइल सां काफ़ी देर वेठल रहूं त पेरनि में चूंडियूं पवण लॻंदियूं आहिनि या थधिड़ा महसूस थींदा आहिनि। ईअं लॻंदो आहे त किवलियूं चक पाए रहियूं आहिनि। जॾहिं अव्हां पंहिंजुनि ॼंघुनि खे हिक ॿिए जे मथां रखी वेहंदा आहियो त अक्सर उन्हनि मां हिक या ॿिन्ही ॼंघुनि में बेजान हुजण जो अहसासु थींदो आहे। जॾहिं अव्हां खे पंहिंजी ॼंघ बेजान या उन में चूंडियूं लॻण महसूस थिए त अव्हां खे परेशानी थी सघे थी, पर इन में परेशान थियण जी का बि ॻाल्हि न आहे। बेहिसी या सुन थियण अव्हां जे जिस्म जे हर हिसे में थी सघे थो, पर आम तौर ते इहो अव्हां जी ॼंघुनि, पेरनि, ॿाहुनि या हथनि में थींदो आहे। इहो अक्सर उन वक़्तु थींदो आहे जॾहिं अव्हां घणी देर ताईं हिक ई पोज़ीशन में वेठल रहो या हिक बांह ते झुकियल हुजो या अव्हां अहिड़ा जूता पहिरिया हुजनि जेके मुनासिब न हुजनि। जॾहिं अव्हां जा उज़वा बेहिस थी वेंदा आहिनि त इन जो मतिलबु इहो आहे त अव्हां जा कुझु उज़वा सोड़ा थी विया आहिनि ऐं उन जे नतीजे में अव्हां जी ॼंघ अव्हां जे दिमाग़ खे सिग्नल मोकिलण में नाकाम थी वेंदी आहे, जंहिंजे करे अव्हां पंहिंजुनि ॼंघुनि में अहसासु विञाए वेहंदा आहियो ऐं इहो महसूस थींदो आहे जीअं अव्हां जी ॼंघ सुम्ही पई हुजे। अव्हां खे रुॻो पंहिंजी ॼंघ या बांह खे सही पोज़ीशन में रखणो आहे ऐं इहो अहसासु आहिस्ते आहिस्ते ख़तम थी वेंदो। जेकॾहिं अव्हां जूं ॼंघूं वधीक सुम्हनि थियूं ऐं उज़वनि में ॾुखियाई महसूस थिए थी त इन जो ॿियो सबबु बि थी सघे थो। तव्हां खे का शिकायत थी सघे थी, मिसाल तौरु विटामिन B12 जी खोट, हर्निया, थायराइड जो मसइलो, शुगर या फालिज। अव्हां जूं ॼंघूं जेकॾहिं वधीक सुम्हनि थियूं त अव्हां खे इहो मसइलो सभ खां पहिरियां हल करणु घुर्जे ऐं फौरी तौर ते डॉक्टर सां राब्तो करणु घुर्जे।